दोस्तों, ट्रेन में सफ़र करण ज़िंदगी जो हिकिड़ो हिस्सो आहे। ट्रेन वसीले असां घटि वक़्त में पंहिंजी मंज़िल ते पहुची सघंदा आहियूं, पर रेल जो सफ़र हमेशह महफ़ूज़ न हूंदो आहे। केतिरा ई दफ़ा अहिड़ा वाक़िया थी चुका आहिनि जिन में रेल पटड़ीअ तां लही चुकी आहे। पर दोस्तों, कॾहिं कॾहिं त इन जो सफ़र अञा वधीक ख़तरनाक तॾहिं थींदो आहे जॾहिं इहा कंहिं जबल, कंहिं ॿेले या कंहिं तिरछे मोड़ तां गुज़रंदी आहे। अॼु मां जन 5 दुनिया जे ख़तरनाक रेलवे ट्रैक्स जी लिस्ट मां तव्हां वटि खणी आयो आहियां। इहे तव्हांखे तमामु वणंदा ऐं कुर्सी और सीट बेल्ट ॿधो। दोस्तों, 5 नंबर आहे वाइट पास एंड यूकन रूट, अलास्का। 175 किलोमीटर दूरीअ जो रेलवे ट्रैक अमेरिका कैनेडा सां जोड़ींदो आहे। 1879 में जॾहिं हिन जॻह ते सोन लधो वियो तॾहिं हिन रेलवे ट्रैक खे ठाहियो वियो। अॼु बि हिन रेलवे ट्रैक जा कई हिसा काठनि जा ठहियल आहिनि। नयूं पटड़ियूं काठ जी पुल तां थींदे सुरंग में दाख़िल थियनि थियूं। जॾहिं ट्रेन हिन ऊचाई वारी पटड़ीअ तां सफ़र कंदी आहे त माण्हुनि जूं रड़ियूं निकिरी वेंदियूं आहिनि, छो त सिधे जबल जी ऊचाई लॻभॻि 3000 मीटर आहे। सियारे जूं वरी पंहिंजूं परेशानियूं आहिनि। कोहीर, थधि, बर्फ़ानी तूफ़ान ऐं ऊंदाही सुरंगुनि मां सफ़र कंदे हीअ रेल पंहिंजी मंज़िल ते पहुचंदी आहे। 4 नंबर ते आहे अल्बुला रेलवे, स्विट्ज़रलैंड। स्विट्ज़रलैंड जे बर्फ़ानी इलाइक़े मां गुज़रंदड़ हीअ ट्रेन ॾाढी ख़ूबसूरत आहे। दोस्तों, हीअ दुनिया जी ख़ूबसूरत तरीन जॻह आहे जेका ऊन्हारे जे मौसम में सावक हूंदी आहे ऐं सियारे में पूरी बर्फ़ सां ढकिजी वेंदी आहे। दोस्तों, हिन जॻह जी ख़ासियत आहे लैंड वासर पुल। ज़मीन खां लॻभॻि 213 मीटर मथे हीअ पुल ख़ूबसूरतीअ जो हिकिड़ो अजूबो आहे। सरसब्ज़ मैदाननि खां थींदे ट्रेन जॾहिं हिन पुल तां गुज़रंदी आहे त दोस्तों मज़ो बि ईंदो आहे ऐं एतिरी ऊचाईअ खे ॾिसी करे ख़ौफ़ बि थींदो आहे। हितां जी ख़ूबसूरती ॾिसी तव्हां दंग रहिजी वेंदो। पर एॾी ऊचाईअ तां लाहीअ ते ट्रेन वारो सफ़र तव्हांजे डप जो इम्तिहान वठंदो। दोस्तों, स्विट्ज़रलैंड जी हीअ मुनफ़रिद जॻह आहे तफ़रीह ऐं सैर जे हिसाब सां। 3 नंबर ते आहे म्यांमार ट्रेन। म्यांमार जी हीअ ट्रेन मौत जो खूह सम्झी वेंदी आहे। हिन ट्रेन ते सफ़र करण जो पंहिंजो मज़ो आहे। ऊचाईअ खे अगरि ॾिसणो आहे त हिन ट्रेन ते माण्हू चढ़े। ज़मीन खां 365 मीटर मथे 19वीं सदीअ में अंग्रेज़नि हीअ पुल ठाही हुई। 118 साल पुराणी हिन ट्रैक तां जॾहिं ट्रेन गुज़रंदी आहे, मुसाफ़िरनि जूं वायूं बताल थी वेंदियूं आहिनि। एॾी ऊचाई ॾिसी माण्हुनि जो मथो चकराइजी वेंदो आहे। दिलफ़रेब मंज़र ऐं ख़तरनाक ऊचाई, इन्हनि ॻाल्हियुनि सां जेको दिलि में ख़ौफ़ ऐं हिकिड़ो मज़ो पैदा थींदो आहे, इन शइ खे ॾिसण लाइ पूरी दुनिया जा सियाह हर साल हिते ईंदा आहिनि। नंबर 2, पिट ट्रेन, जर्मनी। कंहिं बि ट्रेन खे पंहिंजी मंज़िल ते पहुचाइण में अहम किरदारु हूंदो आहे पटड़ियुनि जो, पर जर्मनी जी पिट ट्रेन में कहाणी कुझु मुख़्तलिफ़ आहे। इन जी वजह आहे हिन जूं टेढ़ियूं पटड़ियूं। जॾहिं जॾहिं ट्रेन इन टेढ़ियुनि पटड़ियुनि तां गुज़रंदी आहे त परे खां ईअं लॻंदो आहे ॼणु ट्रेन नचे थी पई या डांस थी करे पई। हिन ट्रेन जो पटड़ियुनि तां लहण जो ख़तरो हमेशह क़ाइमु रहंदो आहे। इहा ई वजह आहे जो हिन ट्रेन खे तमामु स्लो हलायो वेंदो आहे। दरअसल इहा मुसाफ़िर ट्रेन न आहे, पर इन ते कंहिं कंस्ट्रक्शन कंपनी या इंजीनियरिंग कंपनी जो माल ढोइबो आहे। हीअ टेम्पररी पटड़ियूं आहिनि जेके आसानीअ सां तयारु थी वेंदियूं आहिनि। हिन ट्रेन जे हलाइण सां ॿारण जो ख़र्चु घटिबो आहे ऐं ओवरऑल ख़र्च में बचत थींदी आहे। 1 नंबर ते आहे डेविल्स नोज़ ट्रेन, इक्वाडोर। हिन ट्रेन खे डेविल नोज़ छो चयो वेंदो आहे, इहो इन ट्रेन में सफ़र कंदड़ माण्हू ई ॿुधाए सघनि था। सोढ़नि जाबलू रस्तनि तां जॾहिं हीअ ट्रेन हलंदी आहे त मुसाफ़िरनि खे लॻंदो आहे ॼाण किरियासीं खाईअ में। जहिड़ी तरह हिन ट्रेन जो रस्तो ठाहियो वियो आहे पहाड़नि खे पासे सां कटे करे, त इहो पंहिंजे हिसाब सां इंजीनियरिंग जो हिकिड़ो करिश्मो आहे। दोस्तों, हिकु पासे कई 100 फुट खाई, ॿिए पासे सिधो पहाड़, ॿई पासा मौत। हिते पहाड़नि जा जेके मोड़ आहिनि ॾाढा ख़तरनाक आहिनि। एॾी ऊचाईअ ते अहिड़ा सोढ़ा रस्ता हर माण्हू डिॼंदो आहे हिते। सोचो जे ट्रेन पटड़ीअ तां लही वञे त कंहिं खाईअ में माण्हू जा हॾा बि न बचंदा।